डिग्री में यम लाइ आयल औरत डॉक्टरियाणी जी मुबैना गफ़लत सबब फौत थी वई आहे। संदसि वारसनि एहतजाज करे डॉक्टरियाणी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन में मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अरबाब नोहानी। जी अरबाब, छा तफ़सील आहिनि? जी, डिग्री शहर जे हुसैन मेडिकल सेंटर में वेम जे लाइ आयल औरत डॉक्टरनि जी गफ़लत सबब फौत, वारसनि जो लाश सां गॾु अस्पताल अॻियां एहतजाज। डिग्री वेझो ॻोठ दे 154 जी रवासण शादीशुदा औरत चंदाज़ाल माशू कोली डॉक्टरनि जी गफ़लत सबब फौत थी वई। फौत थियण जे वारसनि मुड़ुसु आशू, पीउ दयाराम, शर्मती, रेशमा ऐं ॿिनि लाश सां गॾु अस्पताल ॿाहिरां एहतजाज कंदे चयो त असांजी औरत खे वहम जे सिलसिले में अस्पताल आंदो वियो। रत जा जुज़ा घटि हुआ। डॉक्टराणी वहम करायो। न्याणी जो औलाद ॼाओ ऐं जंहिं सबबि डॉक्टराणी एतिरी में औरत जी हालत ओचितो ख़राब थी वई। इन चयो त डॉक्टराणी पारां ग़लति इंजेक्शन लॻण करे रिएक्शन थी वियो, जंहिं सबबि औरत फौत थी वई। डॉक्टराणी मामले खे लह मिटी करण लाइ असांखे रिश्वत ॾियण लाइ चयो त अव्हां लाश घर खणी वञो। फौतुनि जो लाश घर तरफ़ खणाए वञी रहिया हुआ त एतिरी में फौतियुनि जे माइटनि खे ख़बर पइजी वई त जेके लाश वापसि अस्पताल तरफ़ खणी आया, जिते डॉक्टराणी खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं लाश SHO डिग्री आफ्ताब रिंद पहुची वियो। जे मामले ते राब्तो आंदो। फौतियुनि जो वारसनि लाश सां गॾु अस्पताल अॻियां मौजूदु आहिनि। डॉक्टराणी जो मोक़िबो त औरत रत लॻाइण जे करे रिएक्शन थियो, जंहिं सबबि फौत थी वई। अरबाब, जी महिरबानी।